ذکر کے او مجھا محبوب اسا تجھے ذکر کے تولا بلند فرمائے چلوا حضرت آدم علیہ السلام آئو انکہ اللہ تعالیٰ انہیں نے فرمائیو تجھے ذکر کے اسا تولا بلند فرمائیو ایک کو چوبی انبیاء علیہ السلام آیا انکہ اللہ تبارک و تعالیٰ انہیں نے فرمائیو اسا تجھے ذکر کے تولا بلند فرمائیو جیسے ملے آخری نبی محمد عربی صلی اللہ تعالی علیہ وسلم جو آیا تا اللہ تعالی فرمایا او برفانا لک ذکر کے او مجھا محبوب اسا تجھے ذکر کے تو لا دنیا میں بلند فرمایا اللہ تعالی نے نہ فرمایا تا ستوں دے ذکر کے تولا بلند فرمایا لیکن جیڑی میرا حضور علیہ السلام جو وارو آئو تا اللہ تعالی فرمایا تا اساں دے ذکر کے تولا بلند کیو ہانے جو ذکر خود اللہ تبارک و تعالی بلند جو کرے تے کہ وڈیرے کی طاقت نہ جو حضور دے ذکر کے پھٹائے سکے اے شان حضور علیہ السلام جو تو آپ ایسا ہو جے کو چیئرمین ہو جے وزیر اعظم ہو جے پر حضور دے ذکر کے ختم نہ کرے سکے تے جے حضور جو میلاد منائیدا ہوں تے ایو اللہ تعالی حضور جو شان کیو ہن ان کے ساتھ ہٹائے کون کر سکوں اللہ تعالی حضور کے اترو تے شان وارو بنایا اللہ تعالی فرمایا جے کہ میں حضور کے پیدا نہ کیا تو پانچی ربوبیت ظاہر نہ کیا اترو وڈو واسطو اللہ تعالی پانچ جو حضور جناب محبوب جے صدقے تو ظاہر کرے تا اے وہی حضور علیہ السلام جو شانہ تا اسا کے کپے تا حضور علیہ السلام جی سیرت کے رکھاؤں اے میلاد مصطفیٰ بھی دلیں چاہت سمران اکنے دیارے حضرت محمد عربی صلی اللہ تعالی علیہ وسلم مسجد نبوی شریف میں نماز پڑھی رہا ہوا سینکڑوں تاجوں نے ہاری پیا تو حضور جیسا بھی موجود ہوا سینکڑوں اٹھ بھجد آیا حضور علیہ السلام جے بارگاہ میں آیا یا رسول اللہ دیکھنے مکھی جاتوں جے تمام درچا لیکن صحابہ نے اعتراض کروا یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم ایک اٹھا دیا ہوا دیکھنے اجازت ہوجے تو لکھوں پڑی ان اٹھ کے واپس کہو مسا کہتا حضور کی کا تکلیف پہکائے لیکن حضور علیہ السلام فرمایا او مجھا صحابیو اٹھ کے چھڑے دو بھلے مسجد نبوی میں حجواتی مکھے معلوم تیا کہ اٹھ چھاتا جان چاہے حضرت محمد عربی صلی اللہ علیہ وسلم ان صحابہ کا پوچھا گیا تو مجھا پیارا صحابی تاکہ خبرہ کہیں اٹھ پانجے مولیہ میں کڑی تاک لیے تا ان صحابہ فرمایا واللہ تعالی علم ورسول علم ونکتے روایت میں تو حضرت ابو بکر صدیق رضی اللہ تعالی نے دیکھو سب کھامڑوں صحابیہ ان صحابی بھی ان جگہ تے موجودہ حضرت عمر فاروق رضی اللہ تعالی نے بھی ان جگہ تے موجود ہویا حضرت عثمان غنی رضی اللہ تعالی عنہ بھی ان جگہ تے موجود ہویا کافر وارو آیا حضرت امیر المرتضی رضی اللہ تعالی نے بھی ان جگہ تے موجود ہویا ایک وقت نبی انبیاء علیہ السلام بھی حضور علیہ السلام پرگٹ ہوئے تھا تو حضور علیہ السلام فرمایا او صحابیو تمہاں کی خبرہ کہیں اچھ چھاتو کریں تو سبنی صحابن فرمایا واللہ تعالی علم ورسول علم ان جو اللہ تو جانے اے مجھا محبوب ہے اٹھنی گونی کوئی جانے تو سگی انبیاء علیہ السلام ہوتے موجود ہوا وڈا تابعی بزرگ دیکھے انبیاء علیہ السلام حضرت ابو بکر عمر عثمان علی انہاں کے علاوہ بلال حبشی اویس کرنی رضی اللہ تعالی کئی صحابہ موجود ہیں لیکن سب نے حضور رضی اللہ پوچھا گیا صحابہ فرمایا اللہ تعالی علم ورسول علم یعنی اللہ تعالی تو جانے حضور تو جانتے کچھ چھا تو جے تو حضور علیہ السلام کے
उन उछली का बनाया हुजूर अलैहिस्सलाम बाजे प्यारे सहाबी ने रज़ी अल्लाह ताला ने आके फरमाया ओ मुझा प्यारा सहाबी ही देखो उठायो तो मोहम्मद ने एक कथा कई आयो त उठायो अलैहिस्सलाम ने दाम कंदा जेमल उठायो अंदर तो हुजूर अलैहिस्सलाम के तारिया त ओ अल्लाह नबी मो कई दरवाजा ॾिठा लेकिन किना मूंखे का बि ज़रूरत न थी वञी सघां इन जे करे मां तव्हांजे साम्हूं में आहियां का मूंखे हिदायत फरमायो हुजूर अलैहिस्सलाम खे त उहे ई ख़बर हुई त हिन उठ सां जेको मामलो थियो आहे ऐं छा जे करे आयो आहे लेकिन साहबनि खे आज़माए वियो त इन मां साबित थियो त हुजूर अलैहिस्सलाम खे इल्म गैब बि हो तॾहिं साहबनि खे फरमाई त तव्हांखे ख़बर त उठ पंहिंजे ॿोली में छा पियो थिए उठ पंहिंजे ॿोली में बक बक कंदा आहिनि सभिनी साहबनि फरमायो असांखे का ख़बर न आहे तो हुजूर अलैहिस्सलाम सभिनी साहबनि खे ॿुधायो त हे जेको उठ आहे इहो मूंखे इहा अदा खणी आयो आहे त जेको मुंहिंजो मालिक आहे उहो मूंखे चारो गाह वग़ैरह टेम ते पूरो न ईंदो ऐं कम मूंखां सॼे घर जो कराईंदो आहे इन जे करे मां उन मां जान छॾाए करे ऐं तव्हां हाणे आयो आहियां मूंखे हिदायत फरमायो जेॾी महिल जो हुजूर अलैहिस्सलाम जे बारगाह में उठायो त उन उठ जा जेके मालिक आया उहे हुजूर अलैहिस्सलाम जे बारगाह में पहुची विया या रसूल अल्लाह इहो उठ मुबारक असां जो असांखे वापसि हिदायत फरमायो त हुजूर अलैहिस्सलाम उन उठ जे मालिक खे चयो ओ उठ जा मालिक हितो जी दाल खणी आयो त टेम ते चारो कोन ॾींदो ऐं सॼे घर जो कमकार कराईंदो ऐं बल्ले में पानी भी मुका भराईंदो इन जे करे हुजूर अलैहिस्सलाम जे बारगाह में आयो जेॾी महिल हुजूर अलैहिस्सलाम आके उन उठ जे मालिक खां पुछा कई त उठ जे मालिक फरमायो त मां लाचार आहियां गरीब आहियां घर में को बि कमाइण वारो न आहे इन जे करे वाकई मां हुजूर अलैहिस्सलाम उठ ते सॼो कमु कंदो आहियां जेको पानी बनीअ जो कमकार हो सॼो इन उठ ते ऐं मुंहिंजा ॿार बच्चा इन उठ में ताकींदो आहियां पोइ हुजूर अलैहिस्सलाम उनखे फरमायो त ही डगरो उठ इन खे त मुंहिंजे हवाले कयो हिन जो चारो खाली पी सॼी मुते आहे ऐं हुजूर अलैहिस्सलाम उनखे पंहिंजो ॿियो चर्चा फरमायो त ॾिसो हुजूर अलैहिस्सलाम जो शान त हिकिड़ो टुकड़ो उठ उनखे तकलीफ का बचाए करे ऐं पंहिंजो हिकिड़ो उठ उन उठ जे मालिक खे ॾिनो ऐं उहो जेको कमज़ोर हो मस्त हो उनखे हुजूर अलैहिस्सलाम पाण सां गॾु वेहारे ऐं उनखे खाधो चारो वग़ैरह ॾिनो त इहो हुजूर अलैहिस्सलाम जो शान हाणे क़ुरान में हिकिड़ी आयत आहे वमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा महबूबा साहब खे तमामु जाननि लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे इनमा साबित थियो त हुजूर अलैहिस्सलाम ने इंसानन ते रहमत आहे पर जानवरन ते अल्लाह ताला जे हुजूर जी रहमत आहे सुभान अल्लाह असांखे खपे त हुजूर जा गुण गायूं असांखे हुजूर मिलियो आहे थोरो आहे साथी एहसान वॾो अल्लाह ताला जो लक़द मनल्लाह इस बासफी में रसूला तव्हांजे अहिड़ो रसूल आयो आहे जेको तव्हांखे पाक कंदो तव्हांखे हलाल ऐं हराम जे बारे में सेखारींदो तव्हांखे नमाज़ सेखारींदो त उहो हुजूर अलैहिस्सलाम असांखे मिलियो आहे त असांखे उन जा गुण ॻाइण खपनि त जेतिरो थी सघे त हुजूर अलैहिस्सलाम जो जेको मीलाद आहे उहो मल्हायूं ऐं जेतिरो थी सघे त हुजूर जे नाले ते ईसा साहब कंदा रहो अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहूं त इंशाअल्लाह त हुजूर सां राज़ी थींदा सलात खे वियो सल्लल्लाहु अलैहि
मुखे खर्च जी जरूरत आ मुखे खर्च इनायत अता फरमायो मां पांजी न्याणी उतार तो चाया लेकिन मुझे घर में काम वाली शे नाहे जो मां उहा खत्म करे ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत खे अदा करण तो चाया तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वा ओ मुंहिंजा प्यारा उम्मती तोखे जे माल वचवा त हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने दे वञो ऐं तुंहिंजो तमामु कमु आसान थी वेंदो जेॾी महिल जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने जे बारगाह में वियो आहे अर्ज़ कयो आहे ओ अल्लाह जा प्यारा साहबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो आहे मूंखे हिकु कम जी ज़रूरत आहे मां पंहिंजी पाक दामन न्याणी उथारण थो चाहियां लेकिन मूंखे खर्च जी ज़रूरत आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो आहे त वञ हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने तुंहिंजो कमु पाणे सवलो करे छॾींदो हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने वटि वियो आहे अर्ज़ कयो आहे ओ अल्लाह जा प्यारा दोस्त अल्लाह जा प्यारा साहबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो आहे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे त हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने शख्स खे 60 दीनार कढी ॾिना जेॾीमहिल उहो शख्स उतां हज़रत उस्मान गनी खां फारिग थी करे ऐं ॿाहिरि वियो आहे त अॼुकल्ह दुनिया में बि ॾाढो जेको वठंदो आहे त हुनजो हिसाब हूंदो आहे त उन हुज़ूर जे प्यारे उम्मतीअ ॿाहिरि वञी हिसाब लॻायो त फलाणी शइ वठणी आहे फलाणी शइ वठणी आहे फलाणा ज़ेवर बि वठणा आहिनि त हुनजा 40 दीनार फुटनि था कुल रक़म पई ठहे 100 दीनार त वरी हज़रत मोहम्मद अरबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे बारगाह में वियो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अञा मूंखे 40 दीनार जी वधीक ज़रूरत आहे हाणे मां केॾां वञां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारगाह में आयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मां उस्मान जे नाले ते वयुसि हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने मूंखे 60 दीनार अता फरमाया लेकिन अञा मूं हिसाब लॻायो आहे त अञा मूंखे 40 दीनार जी ज़रूरत आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओ मुंहिंजा प्यारा बाला तूं वरी बि वञ हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने दे वञ लेकिन सबक पाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा कया ओ मुंहिंजा प्यारा उम्मती तो हज़रत उस्मान गनी खां मुंहिंजे नाले ते मालूम हुयो आहे त हज़रत उस्मान गनी खे ॿुधायो आहे त मूं तुंहिंजे नाले ते फरमायो आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे तूं वञ ऐं वञी हज़रत उस्मान गनी वटि उनखे वञी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो आहे जेके तुंहिंजा दीनार खुटल आहिनि उहे बि तोखे हज़रत उस्मान गनी वटां मिली वेंदा सुभान अल्लाह उस्मान गनी वटि वियो आहे अर्ज़ कयो आहे ओ अल्लाह जा प्यारा साहबी अञा 40 दीनार जी ज़रूरत आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो आहे कुझु दीनार अता फरमायो त हज़रत उस्मान गनी जेॾी महिल हुज़ूर जो नालो ॿुधो आहे त उन साहबे खे फरमायो ओ अल्लाह जा प्यारा मां जेकर हुज़ूर जो नालो तो वठी त 40 दीनार छा पर तुंहिंजे मथां मुंहिंजो तमामु घर कुर्बान त इहा हिसाब आहे हुज़ूर सां मोहबत उन मोहबत जे अंदाज़ में हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला ने जेॾी वियो आहे त उन 40 दीनार जे एवज़ में सॼो घर कढी ऐं उनखे इनायत अता फरमायो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहबत करण वारा सहाबा अॼुकल्ह असां कोड़ी दावा था कयूं त हुज़ूर सां मोहबत था कयूं नमाज़ असां का पढ़ी कोन थी क़ुरान असां का पढ़ियो कोन थी ग़रीबनि जा हक़ पूरा थियनि कोन बाक़ी सखा रुगो दासिया आशिक़ रसूल वॾा सदायूं जा पाण खे पटका था हेॾा बदमुई न को कंहिं ग़रीब ते का ख़ैर खाई था कयूं मिसाल को ग़रीब ईंदो 5 रुपयनि जी ज़रूरत आहे उनखे झंक ई अहिड़ी ॾींदासूं रातो ॼाण जे बावजूद हुनजी दिलादारी करे वेही रहंदा त साहब ईअं कोन हूंदा साहब इन वाक़ई मां तव्हां सबक़ इहो थो मिले त जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरितो आहे त हज़रत
उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ने 40 दीनार जे बदले सारो घर ॾेई छॾियो आहे। वरी जेॾी महिल हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने दोबारो आयो आहे त हज़रत अली खे रिवायत में अचे थो त रोज़ो हो त उते साहिब आयो आहे हिकिड़ी मानी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने वठो त साहिब आयो अर्ज़ कयो आहे ए अला जसावी मूंखे मानीअ जी ज़रूरत आहे अता फरमा। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो टुकुर उनखे इनायत अता फरमाई। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने पाणीअ सां ई सेड़ इफ़्तारी करे छॾी। वरी जेॾी महिल ॿियो ॾे आलो थियो आहे त वरी उहो ई साहिब हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने वटि आयो आहे ए अला जा प्यारा साहबी मूंखे मानीअ जी ज़रूरत आहे मानीअ अता फरमा। त वरी हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने उहो टुकुर उन शख़्स खे अता फरमायो आहे ऐं पाण पाणीअ ते सेड़ी कई आहे। वरी जेॾी महिल ॿियो ॾे आलो थियो आहे त वरी आख़िरी टुकुर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने बचो आहे। वरी जेॾी महिल ॿियो ॾे आलो थियो आहे त उहो ई शख़्स सेन ते हयाई ए अल्लाह जा प्यारा साहबी मूंखे मानीअ जी ज़रूरत आहे कुझु इनायत अता फरमायो। त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला ने उहो बि टुकुर उन शख़्स खे ॾेई छॾियो आहे पाण सेड़ी इफ़्तारी पाणीअ ते कई आहे। हाणे अॼुकल्ह जे असां ॾिसो रोज़ो रखंदा आहियूं एॾो तंगी थींदा आहियूं तेरी में रवे अदा है तो जो को भी अदा जिंदा में ने ख्याल हटा है मुझे से रिकणिया इफ्तारी कणिया लेकिन हज़रत अली दे शान ता कुर्बान ते सोते चानी अथी अंतर रोज़ो पर के जो ए पानी ते से इफ्तारी जो कई ए साल के वापस कम वाले त ये असा अभी जे के करीब जा काई देखो हुजूर अलैहि सलाम फरमाया है ओ सजो कम साहब करे करे करी लेकिन अजुकल्ह असा इते दावाऊं घणियूं था कयूं लेकिन को बि कम असां कयो न आहे। हुजूर जा साहब कॾहिं बि निमाज़ खां न कईंदा न आहिनि। अॼुकल्ह असां निमाज़ खां मुंहुं मोड़ियो आहे क़ुरान खां मुंहुं मोड़ियो आहे ग़रीब जी बेइज़्ती करण में असांखे मज़ो थो अचे चुगली हणण में असांखे मज़ो थो अचे कूड़ हणण में असांखे मज़ो थो अचे व्याज खाइण में असांखे मज़ो थो अचे कंहिंजी दिलादारी करण में असांखे मज़ो थो अचे लेकिन को बार साहबी न हो जेको चुगली करे थोड़ा है गिला करे क्या जो हक तर्दी करे कोई अजकल असा ता इंसान है जेके इन गाल ते तवज्जो ही कोन करे ऐं हां असा के मजाक लगी जा ये दीन माना मजाक ना है घणा शख्स छा कंदा ने नमाज आए पढ़दा सुन जे नियत सां पत नमाज माफा आ नमाज माफा हल तू कबर में गड़ा डटा तो खाई ये नमाज है नता माफा वरी थोड़ा अदा मिसाल कुरान पढ़ंदा पाणे थोरो पढ़ी सीधा न कुरान पढ़ूं पिया बस हिकिड़ो गुनाह करे आयासीं हाणे कुरान पढ़ूं था असांजो गुनाह ने कुरान सर के माफ़ थी वियो छाला तो माफ़ थिए कुरान तो पढ़ी तो अमल तो कर ने हुजूर अलैहि सलाम फरमायो आहे त कुरान ओ मूंखे पसंद आहे जेको पढ़े ते उन जो तर्जुमो तफसीर पढ़े तो ओ कुरान मूंखे पसंद आहे। हूं त हर को कुरान मिसाल पढ़ी वेठो आहे तो कहीं के अल्लाह तदी माना क्या दिए थे कि नमाज में जिक्र अज़कार पढ़ना सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल आला उन जी भी गणन के खबर ना है तो इन जी माना छा है छा पिया कन ऐ सलाम अजकल ई मसलो आम है सलाम जो देखो तरीको शरीयत रे कारवा अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू यानी अल्लाह ताला दी ता दे रहमत हो जे आया सारी की वरा सलाम वालेकुम यानी अल्लाह ताला दी ताअत रहमत न हुजे अल्लाह ताला जी रहमत खां मायूस हां पाण जे सलाम के वराबो त को बाकी अल्लाह ताला रहमत खां मायूस रहा त असांखे खपे त अहम मसला में सिखूं ए तो हुजूर जे दीन में आहे हुजूर जी हदीसा तलबुल इल्म फरीदतुन कुल अला मुस्लिमिन यानी दीनी इल्म से कहा हर मुसलमान ते फर्ज आहे चाहे वडो हुजे चाहे नंढो दीनी इल्म में छा तो अचे सलाम दीनी इल्म में तो अचे ऐं जेके नमाज जो मसाला आहिनि उहे बि दीनी